क़िस्मत जी देवी ऐं जेके हिते महिरबानी थिए त उनजा त भाग्य निराला थी वञनि। सो क़िस्मत जी देवी असुल आहे कहिड़ी, इहा काल्ह सिंध जे केटी बंदर में इहा देवी नज़र आई आहे। क़िस्मत जी देवीअ कखावन घरनि में रहंदड़ मल्हान खे रातो राति करोड़पति करे छॾियो। हीअ अव्हां जी स्क्रीन ते हिन वक़्तु जेका मच्छी तव्हांखे नज़र पई अचे, दरअसल इहा मच्छी का आम मच्छी न आहे। इन मच्छीअ जो नालो आहे सोहा मच्छी, जी मेडिकल जी दुनिया में तमामु वॾी घुर्ज आहे ऐं ख़ासि तौर ते सर्जरी में इस्तेमालु थिए थी। ऐं इन मां जेको धाॻो ठाहियो वेंदो आहे, दरअसल उहो इंसानी उज़वनि खे टाकनि हणण तौरु इस्तेमालु थींदो आहे, जंहिंजे करे बि हिन मच्छी जी तमामु घणी अहमियत आहे। हाणे ॻाल्हि कजे थी त आख़िर हिन में क़िस्मत जी देवी किथां अची वई। क़िस्मत जी देवी अदा इन करे आई आहे जो हिन हिकु मच्छीअ जी जेका क़ीमत आहे उहा लखनि में हुजे थी। ऐं हीअ जेके कल्ह केटी बंदर में जेके मल्हान खे 500 सोहा मच्छी जा दाणा मिलिया आहिनि, जंहिंजी कराची जे हैदरी फिश फार्म में 50 करोड़नि में ॿोली लॻी आहे। सो इहा आहे एॾा सोहा मच्छी ऐं क़िस्मत जी देवी जेका केटी बंदर जे मल्हान खे काल्ह राति मिली आहे। सो अलाह खेनि ख़ुशि रखे, आबाद रखे, मल्हान जो हक़ आहे एॾा।